अस्सलाम वालेकुम संगत सभी दोस्तन के मुबारक हुजन एडे तादाद में गड थियन सभी प्लेटफॉर्म के मुबारक हुजन सभी ओहदेदारन के मुबारक हुजन एडे तादाद में गड थिया के मकसद लाए पान गड थिया इहो मकसद असांजो इहो ई आहे त बिलावल साहब अबा बयान ॾिनो हुयो अबा असांखे चयो हुयो त ॼण माना तव्हांखे ख़बर ई न आहे तव्हांखे हुकूमत जे मामलात जी ख़बर ई न आहे तव्हांखे पंहिंजे वज़ीर आला जी ख़बर न आहे त उहो कहिड़ो बयान थो ॾिए तव्हां असांखे चयो हुयो त असां रोज़गार खसींदा न आहियूं अगरि जेकॾहिं रोज़गार खसींदा न आहियूं त पोइ हे छा आहे असांखे ॿुधायो हे जेको असां गॾु थिया आहियूं उस्ताद ॿाहिरि हुजनि क़ौम जा हीरो ॿाहिरि हुजनि क़ौम जा मेमार रस्ते ते हुजनि पोइ मां चवां थो एॾी हुकूमत खे ॿुड़ी मञणु घुरिजे उस्ताद जेकॾहिं ॿाहिरि हुजनि ही क़ौम जा हीरो आहिनि जेके उन्हनि खे पढ़ाइनि था असांजा वार खुसी विया असांजा मथा खुसी विया पढ़ाईंदे पढ़ाईंदे असांखे ॿारनि खे तालीम ॾींदे ॾींदे असां जूं थकनि दूर नथी थिए तव्हां असांखे इहो सिलो था ॾियो जो सभिनी खे असांखे रस्तनि ते कढियो अथव असां को सियासी पार्टी में आहियूं असांजो को सियासी इजलास आहे सियासी इजलास कोन्हे तव्हांखे हलणो पवंदो कराची शहर तव्हां सभिनी खे हलणो पवंदो कराची ही प्रोफेसर तव्हां सां गॾु हूंदा लेक्चरर तव्हां सां गॾु हूंदा पेटे अलफर तव्हां सां गॾु हूंदा सीए वारा तव्हां सां गॾु हूंदा हर तंज़ीम हर शोबे जो माण्हू तव्हां सां गॾु हूंदो नारे हैदरी ऐं दमादम मस्त कलंदर कबो इन्हनि खे छॾिबो कोन इहो तव्हांजो वाइदो आहे इहो असांजो वाइदो आहे इहो वचन आहे हलंदासीं इन्हनि जे गिची में नोर विझंदासीं इंशाअल्लाह ताला दम आहे त रोके ॾेखारनि इहो हिकु खोसे जो वाइदो आहे तव्हां सां इहो वचन आहे तव्हां सां